घारो खां ज़ुएब शेख जी रिपोर्ट मुताबिक़ मुल्क में पोलियो ते कंट्रोल लाइ हुकूमत तरफ़ां मुख़्तलिफ़ टीमूं ठाहे पोलियो जी ड्यूटी कंदड़ अमले ऐं लाॻापियल इदारनि मां चलास करण जो सिलसिलो जारी आहे। उन सिलसिले में असिस्टेंट कमिश्नर हैदराबाद मंसूर लगारी जो घारो शहर के कच्ची आबाद में पोलियो मुहिम जो दौरो, जैमें इलाइक़े के मुख़्तलिफ़ घरनि ते पहुची पोलियो जी मुहिम की आगाही भी ॾिनी ऐं अमले तरफ़ां ताउन करण ऐं न करण लाइ अवाम के दरवाज़े ते वञी सवाल पिण कया विया। अमले के ख़ासि तौर ते लेडीज़ हेल्थ वर्करनि के ॾुख आहिनि खे मुंहुं ॾियणो पवे थो, उन लाइ हर क़िस्म जी ॼाण हासिल कई ऐं ठटे ज़िले में कम कंदड़ पोलियो जी टीमुनि काविशुनि के सराहिया। पोलियो जे मुतालिक़ घारो प्रेस क्लब के जनरल सेक्रेटरी शफ़ीक अमन चांडियो सां असिस्टेंट कमिश्नर हैदराबाद मंसूर लगारी ॻाल्हाईंदे चयो त असांजी टीम पोलियो जहिड़े मूज़ी मर्ज़ ख़िलाफ़ मुकमल कम करे रही है ऐं हर इलाइक़े के असिस्टेंट कमिश्नर हेल्थ डिपार्टमेंट के टीमुनि समेत हेठी सतह ते लोकल समाजी माण्हुनि खां पिण मदद हासिल करे रहिया आहियूं। विज़िट दौरान असिस्टेंट कमिश्नर मीरपुर साकरो एट घारो राशिद अली चन्ना, DSP मीरपुर साकरो वाजिद अली तहीम ऐं ज़िले ठटे जी पोलियो टीम में हेल्थ डिपार्टमेंट जा ऑफिसर पिण मौजूद हुआ।